أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ونفخ في الصور فصعق من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله ثم نفخ فيه أخرى فإذا هم قيام ينظرون وأشرقت الأرض بنور ربها ووضع الكتاب وجيء بالنبيين والشهداء وقضي بينهم بالحق وهم لا يظلمون ووفيت كل نفس ما عملت وهو أعلم بما يفعلون. ऐं सूर में फूकियो वेंदो पोइ जेके आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि उहे सभु जा सभु बेहोश थी वेंदा सवाइ उन जे जंहिंखे अल्लाह चाहे। पोइ उन में ॿीहर फूकियो वेंदो त फौरन यानी हिकदम उहे सभु जा सभु उथी बीहंदा ऐं हेॾां होॾां ॾिसणु लॻंदा ऐं ज़मीन तुंहिंजे परवरदिगार जे नूर सां चमकी पवंदी ऐं आमाल नामा रखिया वेंदा ऐं नबियनि ऐं शाहिदनि खे आंदो वेंदो हाज़िर कयो वेंदो ऐं उन्हनि जे विच में बरहक़ फ़ैसिलो कयो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो ऐं हर शख़्स जेको कयो उनखे उनजो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं अल्लाह पाक जेको कुझु हू कनि पिया उनखे ख़ूब ॼाणण वारो आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त क़यामत जेका ईंदी उनखे अल्लाह ताला बयानु फरमायो त सूर में फूकियो वेंदो। सूर हिकिड़े सिंग वांगुरु हिकिड़ो यानी हिकिड़ी शइ आहे जंहिंमें सुराख आहिनि ऐं उन जे अंदरि हज़रत इसराफील अलैहिस्सलाम फूक ॾींदा पोइ छा थींदो फसाइक़ मन फिस समावात व मन फिल अर्द जेको कुझु जेके आसमाननि में आहिनि ऐं जेके ज़मीन में आहिनि सभु जा सभु बेहोश थी वेंदा। जेके जीअरा आहिनि उहे पहिरीं बेहोश थींदा ऐं पोइ सभु जा सभु मरी वेंदा ऐं जेके मुअल आहिनि उन्हनि जा जेके रूह आहिनि उहे बेहोश थी वेंदा मगर जंहिंखे अल्लाह ताला चाहे उहो इन बेहोशीअ खां ऐं इन मौत खां मुस्तस्ना हूंदो। हिन में फरमाईंदा त 4 फ़रिश्ता हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम मीकाईल अलैहिस्सलाम इसराफील अलैहिस्सलाम ऐं मलकुल मौत ऐं बाद लिखियो आहे त हमलतुल अर्श खे खणण वारा जेके फ़रिश्ता आहिनि उहे बि जेको आहे सो बेहोश कोन थींदा ऐं उन्हनि खे मौत कोन ईंदो। पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त उन्हनि खे बिल्कुलु मौत कोन ईंदो। सूर फूकजण महिल उनखे मौत कोन ईंदो पर उन खां पोइ अल्लाह ताला सभिनी खे मौत ॾेई छॾींदो। आख़िर में मौत जेको अल्लाह पाक ॾींदो उहो मलकुल मौत खे ॾींदो ऐं सवाइ अल्लाह पाक जे को बि ज़िंदा कोन हो। सभु जा सभु हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो सभु जा सभु जेको आहे उन्हनि ते मौत ईंदो। उन खां पोइ ॿीहर जेको आहे सो सूर में फूकियो वेंदो। जेॾी महिल सूर में फूकियो वेंदो त रूह जेके आहिनि उहे जिस्मनि सां मिली ऐं जिस्म जेके आहिनि उहे खड़ा थी वेंदा ऐं उन खां पोइ जीअं को दुनिया में वाक़ियो पेश थी वञे को हादिसो थिए त सभु उथी बि हेॾां होॾां ॾिसनि था त उहे जेके जिस्म आहिनि उहे जेॾी महिल जिस्मनि में रूह पवंदा त पोइ उथी बीहंदा ऐं पोइ हेॾां होॾां ॾिसणु लॻंदा ऐं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब किताब जे लाइ नुज़ूल फरमाईंदो पंहिंजे शान जे मुताबिक़
नुज़ूल ऐं तजल्ली फरमाईंदो अल्लाह ताला ज़मीन ते पंहिंजे शान जे मुताबिक़। ऐं अल्लाह पाक जो नूर बेकैफ़, जंहिंजी का कैफ़ियत बयान कान थी कई करे सघिजे, अल्लाह पाक जे नूर सां यानी ज़मीन पंहिंजे परवरदिगार जे नूर सां चमकी पवंदी ऐं आमाल नामा साम्हूं रखिया वेंदा। हर शख़्स जे साम्हूं उन जा कयल आमाल नामा रखिया वेंदा त तो ही कयो आहे। ऐं नबियनि खे ऐं गवाहनि खे आंदो वेंदो, शाहिदनि खे आंदो वेंदो, हाज़िर कयो वेंदो। शाहिदनि में जेको आहे सो ख़ुदि अंबिया अलैहिस्सलाम बि हूंदा, फ़रिश्ता बि हूंदा ऐं उम्मत मुहम्मदिया अला साहिब सलातु वस्सलाम हूंदी। अहिड़े तरीक़े सां इंसाननि जा जेके उज़वा आहिनि उहे बि गवाही ॾींदा। इहे सभु हाज़िर कया वेंदा गवाह। ऐं पोइ माण्हुनि जे विच में बरहक़ फ़ैसिलो कयो वेंदो ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त उन्हनि ते को बि ज़ुल्म कोन कयो वेंदो। ज़ुल्म जो मतिलबु इहो आहे त का बुराई उन्हनि न कई हुजे ऐं उहा वधाए करे जॾहिं उन जो जी उनखे सज़ा मिले, ईअं कोन थींदो। या का नेकी उन्हनि कई हुजे ऐं उहा नेकी उन जे शराइत सूदो हुन कई हुजे, अंजाम ॾिनी हुजे ऐं उहा पोइ हुनखे न मिले, उनजो बदिलो न मिले ऐं उनजो उजूरो हुनखे न मिले, ईअं कोन थींदो। त उन्हनि ते को बि ज़ुल्म कोन कयो वेंदो। ववुफ़ियत कुल्लु नफ़्सिन मा आमिलत, ऐं हर शख़्स, हर माण्हूअ जेको कुझु कयो हूंदो उनखे उनजो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। माना नेकी जेका हुन कई त पूरो पूरो बदिले जो मतिलबु आहे त नेकी जेका हुन कई आहे ऐं उहा उनजे शराइत समेत सूदी आहे, शराइतुनि सां शर्त जेके आहिनि नेकीअ जे क़बूलियत जा उहे बि हुन पूरा कया ऐं नेकी कई, त पोइ हुनखे इन नेकीअ जे सवाब में घटिताई कान कई वञे। पूरो पूरो ॾिनो वेंदो, माना घटिताई कान कई वेंदी। घटिताईअ जी नफ़ी आहे। बाक़ी अल्लाह ताला जेतिरो हू मुस्तहिक़ आहे नेकीअ जो उन खां वधाए ॾे, इहो अल्लाह ताला कंदो। ऐं बुराईअ में पूरो पूरो बुराई ॾिनी वेंदी, बुराई जो बदिलो ॾिनो वेंदो। जो छा मतिलबु आहे त बुराई जो बदिलो ओतिरो ॾिनो वेंदो जेतिरो हुन बुराई कई आहे, उन खां वधीक कोन ॾिनो वेंदो। हिते जेको त वधीकाई जी नफ़ी आहे बुराईअ में ऐं नेकीअ में घटिताई जी नफ़ी आहे। यानी इहो चयो पियो वञे त कंहिंजी नेकी घटि कान कई वेंदी ऐं कंहिंखे बुराई जो बदिलो हुनजे कयल करतूत खां वधीक कोन ॾिनो। वहु आलम बिमा यफ़अलून, ऐं अल्लाह ताला ख़ूब ॼाणे थो माण्हू जेको कुझु कनि था, जेके आमाल कया, अखियुनि सां जेको ॾिठनि, जेको कननि सां ॿुधनि, जेको ज़बानुनि ॻाल्हायो, जेको दिलि दिमाग़ सोचियो, जेको कमायो वियो, जेको ख़र्च कयो वियो, जेको दिलि में सोच रखी वई, जेके अक़ीदा रखिया विया, जेके बद अख़लाक़ियूं या सुठा अख़लाक रखिया विया, हर शइ खे अल्लाह पाक ॼाणे थो। जॾहिं अल्लाह पाक ॼाणे थो ऐं कुदरत रखे थो त पोइ उनखे बदिलो ॾियणु कहिड़ो मुश्किल आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मरण खां पहिरीं, क़यामत खां पहिरीं उनजी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. اللهم حاسبنا حسابا يسيرا، اللهم حاسبنا حسابا يسيرا، اللهم حاسبنا حسابا يسيرا. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. آمين.